शिकार करण जो दुखो अवधि कोने कंहिंजी ज़रूरत ई न आहे असांजे इलाइक़े में आयल महिमान खे शिकार करण खां रोके सघे। माशाल्लाह जज़ाकल्लाह मुंहिंजे दोस्त खे शिकार करण लाइ हेलो तव्हां केरु थींदा आहियो पखी मारण वारा? तव्हां केरु थींदा आहियो असांखे रुकण वारो? मां सिंध जो हिकु सरमायो पुटु आहियां ऐं हिन परदेसी पखियुनि खे तव्हांखे मारण करे कोन ॾींदुसि। मां त तव्हांखे ॿुधायां मां केरु आहियां। अस्सलाम वालेकुम जी वकील सर। हा असांजी पाण में अरबन जी मुंहमारी थी आहे, जाम अवेस ऐं जाम करी मूंखे घुरायो पियो आहे। मां हिन न आहियां, मूं ते घणो प्रेशर पइजी वियो आहे। अगर जेकर कुछ भी मुखे थे ना मेहरबानी करे जेके भी जाम अवेस हैं जाम करीम सां आहिनि मुलविस उन्हनि खे गिरफ्तार कजो। मुझे कोई मिलती है ऐं हा ठीक है असल है ना वही तव्हां पंहिंजे भाउ खे वठी अचो, हुनजो फ़ैसिलो करे ॿिया नाज़िम तोखे सरकार घुरायो आहे। अलाए छो था मूंखे न ॼाण मां सरदार खे कोन कंदुसि। कहिड़ो बि आहे पंहिंजो सरदार न मां ॻाल्हि केॾी महसूसु अलाए छो वरी मूंखे रत जी बदबू थी अचे। ॻोठ में कंहिंखे कीड़ो थियो आहे, मुंहिंजे आन महिमाननि जी बेइज़ती पियो थो करे। तूं केरु थींदो आहे त मुंहिंजी महिमान जी बेइज़ती थो करी? पखी तुंहिंजा आयल महिमान पखी जो शिकार करे रहिया हुआ, उन्हनि खे रोकियो। इहा का वॾी ॻाल्हि त न आहे। ज़बान थो हलाई। जबान हलाने से सिर्फ अल्लाह के हक है। ये ना सरदार है, ये सी गरीब सिंध सां नाइंसाफ़ी करण करे जी कोन ॾींदासीं। ऐं हिते को ॿाहिरि मुल्क जो माण्हू अची असांजे पाड़े में असांजे घरनि जे भर में गोलियूं हलाए ऐं असां हुनखे छॾे ॾियूं। ज़बान खे चुप जा ताला हणी वेही रहूं न सरदार, कॾहिं न। हाणे हर हिकु सिंधी चाहंदो ऐं हर हिकु कूदत पुट अॼु मुंहिंजे हिक जो सिर खणंदे सुभाणे हज़ार सिंधी पैदा थींदा। तूं कंहिं जो सिर खणंदे? ठीकु आहे, तूं घणो ॻाल्हाए चुको आहीं। इहो फेसबुक तां जेको वीडियो मोकिलाए मथे कयो आहीं उहो डिलीट कर ऐं मुंहिंजे आयल महिमान नाज़ुक मां छो मां हिनखे घुरिजे बुखां वापसि अचे। असांजे घरनि जे भर में हिननि गोलियूं हलायूं आहिनि। मां हिनखे माफ़ करे न वठंदुसि। मुंहिंजो बाप मासूम आहे, पैसो जा हुनखे सम्झाईंदुसि मां जो हेॾा माफ़ कयो। ठीकु आहे, असां हिदायत कयूं था।
बेगुनाह आहे ऐं मुंहिंजे खून जो इंसाफ़ ॿी क़यामत ऐं महशर ताईं वठिजांइ। ए या रब मुंहिंजा सरदारी निज़ाम वडेर की शाही खत्म कजाएं। मुझा परवरदिगार Ah